सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी जी अस्पताल मुंतकली बाबत वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त एतराज़ लगाए वापस करे छॾी। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी हुकूमत दरख़्वास्त ते भरियल एतराज़ ख़त्म करे नई तरमीम थियल दरख़्वास्त इज़ाफ़ी गुज़ारिशुनि सां गॾु ॿीहर दाख़िल कराईंदी। गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट जी रजिस्ट्रार वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त सां गॾु पेपर बुक्स मुकमल न हुअण जो एतराज़ वारियो हो। सुप्रीम कोर्ट 2 ॾींहं अॻु पीटीआई बानी खे अल-शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो हो। अञा ताईं खेसि अस्पताल मुंतक़िल न कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इस्लामाबाद एडवोकेट जनरल इस्लामाबाद के ज़रिए फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अपोज़िशन के ॿीहर ॻाल्हियुनि जी आशा करे छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास के ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त हुकूमत अपोज़िशन सां बामक़सद ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। अपोज़िशन मामलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करे त जीअं मुल्क जी माशी तरक़ी ऐं ॿियनि जमहूरी मामलनि खे सही करे सघिजे। जमहूरियत खे हथी ॾेई सघूं। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। हाणे अपोज़िशन ते आहे त केसीं ताईं ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे थी। असां हमेशह ॻाल्हियुनि खे तरजीह ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त डीज़ल जी क़ीमत में 32 रुपया फ़ी लीटर लाथ सुठो सवण आहे। हुकूमत आम माण्हू ऐं अवाम खे हर तरह जो रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं करे रही आहे। पाकिस्तान तवानाई ॿाहिरां घुराईंदड़ मुल्क आहे ऐं आलमी सूरतहाल जा असर पाकिस्तान ते बि पइजी रहिया आहिनि। खिते जे केतिरनि ई मुल्कनि में रिफाइनरीज़ ऐं गैस प्लांट बंदि आहिनि। हुकूमत मुश्किल हालतुनि में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ 128 अरब रुपया मुख़तस कया ऐं उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत PSDP में कटौती कई। बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध जे क़ौम परस्तनि लाइ न पर अलहदगी पसंदनि जे लाइ ॻाल्हायो। उहे अलहदगी पसंद जेके रेलवे पटड़ियुनि ते धमाका कनि था ऐं मुल्क टोड़ण जी ॻाल्हि कनि था, सिंध जे क़ौम परस्तनि लाइ एतिराम आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी वज़ाहत। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टॉप स्टोरी में ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमण चयो त कुझु माण्हू पार्टी चेयरमैन जे बयान खे टोड़े मरोड़े ग़लति तासुर ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। बिलाल भुट्टो ज़रदारी हिकु जमहूरियत पसंद अॻवान आहे। हिन सिंध जे उन्हनि अलहदगी पसंदनि जी ॻाल्हि कई आहे जेके दहशतगर्द कार्रवाइनि बाद उन्हनि जी ज़िम्मेवारी क़बूल कनि था। उन्हनि अलहदगी पसंदनि जा बलोचिस्तान जे दहशतगर्द तंज़ीमुनि सां लाॻापा आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल महांगो ऐं डीज़ल सस्तो करे छॾियो। पेट्रोल 2 रुपया 97 पैसा महांगो ऐं डीज़ल 32 रुपया 33 पैसा फ़ी लीटर सस्तो। पेट्रोल जो नओं अघु 337 रुपया 51 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 363 रुपया 6 पैसा फ़ी लीटर थी वियो। पेट्रोलियम वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त IMF सां मुआहदे जी रोशनी में क़दम खणी रहिया आहियूं। मुंहिंजे मथां तनक़ीद कई वेंदी आहे त रोज़ तेल जा अघ मुक़ररु कया आहिनि। क़ीमतूं आलमी मार्केट में रोज़ बदिलजण सबबि तब्दील करणी पवंदियूं आहिनि। 20 सालनि बाद समुंड मां तेल ऐं गैस जी ॻोल्हा शुरू कई आहे। रिफाइनरी अपग्रेडेशन लाइ जल्द मामिलो थी वेंदो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो डीज़ल जी क़ीमत में लाथ बावजूदि मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ा उगाड़ी करण जो नोटिस। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि अख़्तियारनि खे भाड़ा घटाइण यकीनी बणाइण जी हिदायत। शर्जील मेमण चयो त डीज़ल जी क़ीमतुनि में लाथ बावजूदि वधीक भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जमायत इस्लामी जो पेट्रोलियम लेवी ख़िलाफ़ कराची में 5 ॾींहं बि गवर्नर हाउस आॾो धरणो जारी। जमायत इस्लामी कराची जे अमीर मुनम ज़फ़र चयो आहे त जमायत इस्लामी जो धरणो पेट्रोलियम लेवी महांगाई ऐं के इलेक्ट्रिक जी ज़ालमानी लोडशेडिंग ख़िलाफ़ आहे। पेट्रोलियम लेवी जो निशानो सैलरी क्लास बणियल आहिनि। वॾेरा ऐं हुननि जा पुट मोटरसाइकिल नथा हलाइनि। हुकूमत जी शाह ख़र्चनि में 16 सैकड़ो इज़ाफ़ो थियो आहे। समूरो भार ग़रीब अवाम ते विधो वियो आहे। अमरीकी सदर ट्रंप ईरान ख़िलाफ़ तबाह कंदड़ माशी पाबंदियुनि जो ऐलान करे छॾियो। ट्रंप चयो आहे त ईरान खे कंहिं मुआहदे ताईं पहुचण लाइ भरपूर मौक़ा ॾिना पर फ़ाइदो हासिल करण में नाकाम रहियो। हाणे ईरान ख़िलाफ़ अहिड़ो तबाह कंदड़ ऑपरेशन शुरू करे रहिया आहियूं जेको पहिरियां कॾहिं बि कंहिं मुल्क ख़िलाफ़ न कयो वियो आहे। हीअ इक़्तिसादी जंग आहे। ईरान खे दुनिया में गैर मामूली तौरु अकेलो करे छॾींदी। ट्रंप पंहिंजे इतादनि खे ख़बरदार कंदे चयो त
कंहिं बि मुल्क ईरान सां वापारी लाॻापा रखिया त शदीद माशी नतीजा भोगणा पवंदा। तेल जी स्मगलिंग समेत ईरान सां हर क़िस्म जो माशी तालुक़ ख़तमु कयो वञे। चाहियूं था त इत्तेहादी असां सां गॾु बीहनि ऐं ईरान खे अकेलो करे शिकस्त ॾियनि। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। ईरान जूं सामूंडी ऐं हवाई फ़ौजूं ख़तमु कई वियूं आहिनि। फ़ौजी फैक्ट्रियूं मिटी जो ढेर बणिजी वियूं आहिनि। ईरानी करंसी जी का अहमियत न आहे ऐं मुल्क इंतिहाई नाज़ुक मोड़ ते आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका इक़्तिसादी दहशतगर्द ऐं आलमी मईशत लाइ ख़तरो आहे। ट्रम्प जो ईरान ख़िलाफ़ मुआशी पाबंदियुनि जो ऐलान असुल में अमरीका जे पंहिंजे माश मुश्किलातुनि तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। पुराणी ऐं नाकाम पॉलिसियुनि खे वर्जाइण सां अमरीका खे ॿीहर शिकस्त ऐं ईरानी अवाम जी कावड़ी हासिल थींदी। अब्बास इराक़ची न्यूयॉर्क टाइम्स जे गुज़िरियल ॾींहुं जे अमरीकी कर्ज़ जे $40 ट्रिलियन ताईं पहुचण जी पोस्ट बि शेयर कई। कराची में 1.5 साल जी बाड़ी ईज़ल सां ॾाढाई ऐं क़त्ल जो केस दाख़िल कयो, जंहिंमां जवाबदार जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। पुलिस जवाबदार मनान खे जिस्मानी रिमांड मुकमिल थियण ते अदालत ॾाढो पेश कयो। बालगंज जेल उमाइण जी दरख़्वास्त मंज़ूर। पुलिस मूजिबि जवाबदार मनान 4 अगस्त ते पंहिंजे माइट जी मासूम धीउ खे ॿाहिरि वठी वियो ऐं ज़्यादती जो निशानो बणायो। बाड़ी बेहोशी हालत में मिली, रतोरत थियल हालत में मिली खेसि जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। कराची जे सीवी अपार्टमेंट ॿाहिरां कार मां 2 लाश मिलण वारे वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अची विया। पुलिस जो चवणु आहे त फुटेज में असदुल्लाह कार पार्क कंदे नज़र अचे थो। असदुल्लाह कार पार्क करण बाद हलियो वञे थो। असदुल्लाह राति जो हिकु नौजवान सां गॾु गैराज में दाख़िल थियो, ॿाहिरि निकिरी जाइज़ो वरितो ऐं ॿीहर गैराज में दाख़िल थियो। असदुल्लाह ऐं ॿियो नौजवान गाॾी में वेठा। गाॾी स्टार्ट कई, गैस भरिजण सबबि ॿिन्ही जो मौत थियो। असदुल्लाह सां गॾु फ़ौत थी वियल ॿिए नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। लाश 2 ॾींहं पुराणा आहिनि। हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी सालियानी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी। 2300 खां वधीक वकील वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। सदर लाइ एडवोकेट शाकिर नवाज़ शर, अब्दुल मालिक शेख ऐं शाहज़ेब अब्बासी मैदान में लथल। नायब सदर जे उहिदे लाइ एडवोकेट गुलाम मुर्तज़ा लगारी, गुलाम हुसैन पलारी, इशफाक लंजार, अहमद रशीद, आमिर कुरैशी ऐं सुलेमान सरवरी विच में मुक़ाबिलो। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते अब्दुल रज़ाक, दरस इक़बाल हेंगोरो, नवीद जरवार ऐं एडवोकेट नौरीन मैदान में लथल। जॉइंट सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी ऐं लाइब्रेरी सेक्रेटरी समेत मैनेजिंग कमेटी ऐं ॿियनि सीट्स लाइ उम्मीदवारनि विच मुक़ाबिलो हो। ऐं टारूशाह में सियाल ऐं मस्तोई धुरिन में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी वियो। धुरिन मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 30 लख रुपया ॾंढ मुक़रर। PP अॻुवाण तारिक अनवर सियाल, मुमताज़ चांडियो, अलीशर भुट ऐं हाकिम नोवाणी जी सरपंची हेठि जरगो थियो। नौजवान आजिज़ सियाल जे खून जो 5 लख ऐं 3 ज़ख़्मियुनि जो 9 लख रुपया मस्तोई धुर ते ॾंढ मुक़रर कयो वियो। सियाल धुर ते 2 खून साबित थियण ते 1 करोड़ 20 लख रुपया ऐं 3 ज़ख़्मियुनि जो 11 लख रुपया ॾंढ विधो वियो। धुरिन खे खीरकण कयो वियो। फतवा मूजिबि हिक ॿिए मथां दाख़िल करायल केस ख़तमु कराइण जूं पाबंद हूंदियूं। 1.5 साल अॻु मेरुल निसा सियाल ऐं खान मोहम्मद मस्तोई पारां शादी करण तां धुरिन में तकरार शुरू थियो हो। मेरुल निसा सियाल जी ज़बरदस्ती शादी कराइण तां नौजवान खान मोहम्मद मस्तोई ते 60 लख रुपया ॾंढ विधो हुयो।